इस्लामाबाद जी पीआई जी 75 सैकड़ो शेयर्स की निजकारी। आरिफ हबीब कंसोर्शियम 125 अरब रुपयनि में पीआई जा 75 सैकड़ो शेयर्स ख़रीद करे छॾिया। लकी सीमेंट कंसोर्शियम पारां 134 अरब रुपयनि जो वॉक ॾिनो। एयर ब्लू 26 अरब 50 करोड़ रुपयनि जी ॿोली लॻाई। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर जो नेशनल डिफेंस यूनिवर्सिटी इस्लामाबाद जो दौरो। नेशनल सिक्योरिटी एंड वार कोर्स जे सिविल ऐं अस्करी पैनल्स जी क़ौमी सलामती के दरपेश चैलेंजिस ते ब्रीफिंग। ISPR मूजिब फील्ड मार्शल के चैलेंजिस के मुंहुं ॾियण जी ज़रूरतुनि उन जे आलमी इल्मी तजियाती नुक़्तनि नज़र ते ब्रीफिंग। फील्ड मार्शल के आलमी इलाक़ाई ऐं दाख़िली सतह ते बदिलजंदड़ सिक्योरिटी माहौल ते ब्रीफिंग। मुल्क के वसी ऐं मुसलसिल डोयत जी चैलेंजिस के मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर जो ख़िताब चयाईं चैलेंजिस रवायती गैर रवायती इंटेलिजेंस साइबर अस्करी मुआशी ऐं ॿियनि शोबनि ते ॿधल आहे। चैलेंजिस के मुंहुं ॾियण लाइ तयार क़ौमी ताक़त जे समूरनि अंसरनि जे हम आहंगी अंटर आहे। दुश्मन अंसरनि खुलियल टकराव बदिरां मुबहम तरीक़ो अख्तियार करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज तरफ़ां PTI खे भेरो ॿीहर ॻाल्हियुनि जी आछ। PTI क़यादत खे पहिरियां बि ॻाल्हियुनि जी दावत ॾेई चुको आहियां। असेंबली फ्लोर ते बि ॻाल्हियुनि जी दावत ॾिनी आहे। गैर क़ानूनी मुतालबनि ऐं ब्लैकमेलिंग सां कंहिं क़िस्म जो डायलॉग मुमकिन आहे। मुल्क खे अॻिते हलणु घुरिजे ऐं हुकूमत उन जे लाइ क़दम खणण लाइ तयारु आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब संदसि चवण फील्ड मार्शल खे मिलंदड़ किंग अब्दुल अज़ीज़ अवार्ड समूरी क़ौम जो अवार्ड आहे। अॼु क़ौमी एयरलाइन जी निजकारी जो ॾींहुं आहे। पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों भेरो निजकारी थींदी। क़ौमी एयरलाइन जी निजकारी जे लाइ लाॻापियल अख़्तियारी जी काबीना मेंबरनि वॾे ध्यान सां कमु कयो। बरतानवी मैगज़ीन फिनेंशियल टाइम्स फील्ड मार्शल आसिम मुनीर खे ॻहण तरफ़ परॾेही पॉलिसी जो ॿाहिरि करार ॾेई छॾियो। बरतानवी रिसाले फिनेंशियल टाइम्स चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर जे मुतासिर कंदड़ शख्सियत जो एतराफ़ कयो ऐं खेसि तब्दील थींदड़ आलमी निज़ाम ऐं असराइतो स्ट्रेटेजिक अॻवान करार ॾिनो। फिनेंशियल टाइम्स जे मूजिब बदिलजंदड़ आलमी सियासत मिडल पावर्स लाइ नओं पर ॾुखियो दौर खोले छॾियो आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर विची ताक़तुनि जे सभ खां कामयाब मिलिट्री अलायंस मां हिकु आहे। ट्रंप जे गैर रस्मी अंदाज़ सां बहितरीन हम आहंगी जो एहसास पाकिस्तान जे फ़ौजी सरबराह फील्ड मार्शल आसिम मुनीर खे मिलियो आहे। सदर आसफली सरदारी फाना नजफ में कूफा में मुक़दस जायुनि जी ज़ियारत। सदर मुमलिकत नजफ में हज़रत अली अलैहिस्सलाम जे रोज़े मुबारक ते हाज़िरी भरे फातिहा ख़्वानी कई। सदर आसिफ सरदारी मस्जिद कूफा में नफ़ल अदा कया ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम सां मंसूब घर जी बि ज़ियारत कई। सदर मुमलिकत नजफ ऐं कूफा में उम्मत मुस्लिमा जे अमन इतिहाद ऐं हम आहंगी जे लाइ दुआऊं घुरियूं। सिंध सरकार ऐं कुवैती कंपनी विच में पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत 3 मनसूबनि जा मुआहिदा। मनसूबनि में पाणी वेस्ट वाटर ट्रीटमेंट ऐं NED साइंस पार्क शामिल। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त कराची ऐं हैदराबाद में 500 माहौल दोस्त बसूं मुतारिफ़ कराइण जी तयारी जारी आहे। तरबरकर में इनजी सेक्रेटरी ते कमु हली रहियो आहे। जारी मनसूबनि खे मुक़ररु वक़्त ते पूरो कयो पियो वञे। इंटरटेक होल्डिंग कंपनी सां 3 अहम मुआहदा थिया आहिनि। कंपनी जे सहकार सां पाणी तवानाई माहौलियाती शोबनि में अॻभराई थी। शाहराह भुट्टो एक्सप्रेस मुकमल थियण सां कराची में ट्रैफिक जे दबाव में घटिताई ईंदी। तक़रीब दौरान NED साइंस ऐं टेक्नोलॉजी पार्क जे टावर्स जो मिडल पिणु लॉन्च कयो वियो आहे। NED साइंस एंड इंडस्ट्रियल पार्क क़ाइमु करण लाइ मुफ़ाहमती यादाश्त तेज़ सयूं।
सेनेटर परवेज़ शाह खान वफ़ाक़ी वज़ीर ख़िलाफ़ सेनेट में इस्तेहक़ाक़ जी रिथ जमा कराए छॾी। संदसि चवण थी मामलो संदसि ज़ाती न पर सॼे ऐवान जे तक़दुस जो आहे। छा चूंडियल नुमाइंदनि खे सवाल करण जो हक़ नाहे? जेकॾहिं इहा रविश जारी रही त पूरो ऐवान यरगमाल बणिजी वेंदो। जेके माण्हू ज़ाती मफ़ादनि जा आदी आहिनि उहे हर सवाल जे पुठियां साज़िश ॻोल्हींदा आहिनि। केतिरा ई साल अॻु हुन ऐवान में हिकु सवाल उथारियो हो जंहिंजो अॼु ताईं जवाबु नाहे मिलियो। केपी बाड वारनि खे हथियार फ्राहम कया पिया वञनि। सिंध सरकार केपी हुकूमत खे आगाह कयो आहे। वसीउल्लाह लाको, जमील झांगा, पीएमटी समेत 5 ग्रुप कम करे रहिया आहिनि जिन ख़िलाफ़ पुलिस कार्रवाई करे रही आहे। सिंध जे खरो वज़ीर ज़ियाउर हसन लंजार जी प्रेस कॉन्फ्रेंस में चवण आहे त कश्मीर ज़िले समेत ॿियनि इलाइक़नि में औरताने आवाज़ से हिकजी 7 ॼणा अगवा थिया आहिनि जिन खे जल्द बाज़ियाब करायो वेंदो। 15 दिसंबर घोटकी में अगवा थियल 14 माण्हुनि खे पुलिस कार्रवाई करे बाज़ियाब करायो। इनाम याफ़्ता ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो। पुलिस कार्रवाई में हिस्सो वठंदड़ ऑफिसरनि लाइ सिविल अवार्ड जी सिफारिश कई वेंदी। वापारियुनि जो असां व्हाट्सएप ग्रुप ठाहे छॾियो आहे। ॿाहिरि मुल्कनि में वेठल ॾोहारियुनि ख़िलाफ़ वफ़ाक़ी हुकूमत ज़रिए रेड वारंट जारी कया आहिनि। IG सिंध गुलाम नबी मेमण चयो आहे त वसीउल्लाह लाको ऐं समद काठियो जा रेड वारंट जारी कया आहिनि। ॿियनि ॾोहारियुनि जा बि जल्द वारंट जारी थींदा। सिंध सरकार कराची खे न रुगो सिंध पर मुल्क जो तरक्की याफ़्ता ऐं जदीद शहर बणाइण जे लाइ पुरज़म आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त कराची जी तरक्की अवलीन तरजीह आहे ऐं उन मक़सद जे लाइ हुकूमत ॾींहुं राति कमु करे रही आहे। शहर जे बुनियादी ढांचे, तालीम, सिहत ऐं ॿियनि अहम शोबनि में वसीउ पैमाने ते तरक़ियाती कम जारी आहिनि। कराची खे हिकु जदीद, पायदार ऐं सभिनी खे शामिल कंदड़ शहर बणायो पियो वञे। कराची जे बुनियादी ढांचे खे बहितर बणाइण जे लाइ 194 अरब रुपए जी सीड़पकारी कई वई आहे। ऐं मौसीक़ी जी मलका नूरजहान खे मदाहन खां विछड़े 25 वरह